असांजी मातृभाषा मादरी ॿोलीअ जे बारे में सभिनी जो इहो ई वीचार आहे त असां सभिनी खे पंहिंजी मातृभाषा सिखणु खपे। अॼु ॿुधंदासीं श्रीमती अरुणा जेठाणी जा के वीचार। हूअ NCPSL जी एक्स वाइस चेयरपर्सन थी रही चुकी आहे ऐं इन खां सवाइ एक्स प्रिंसिपल ऑफ सेंट मीरा कॉलेज जी बि प्रिंसिपल थी रही चुकी आहे। अचो त ॿुधूं हुननि जा के वीचार त मातृभाषा सिखणु सचमुच छो ज़रूरी आहे ऐं उनखे कीअं असीं अॻिते वधाए सघूं था। हा त भेण शुरू कयो, मैडम शुरू कयो, ॿुधायो। प्यारी आशा चांद, पहिरें त मां तोखे वाधायूं ॾींदसि त तूं हेरा ज़ूम मीटिंग्स रखी थी, पंहिंजी ॿोलीअ लाइ कमु करे रही आहीं। तो खीरूं लहणूं ऐं इन करे प्लीज़ एक्सेप्ट माय प्रणाम्स। मां तव्हांखे हथ जोड़ियां थी, महिरबानी। अॻियां वधंदी हल, इहो ई मां चई सघंदसि। सिंधी ॿोलीअ ते मूंखे थोरा वीचार आहिनि। पहिरियों त असांखे पंहिंजी ॿोली सिखणु ज़रूरी आहे, घणनि सबबनि करे। हिकु त इहा असांजे ब्रेन में रिकॉर्ड थियल आहे पंहिंजी मातृभाषा, ऐं उहा 5 जनरेशन्स त घटि में घटि रिकॉर्डिंग हलंदी आहे। माइटनि खे शायदि इहा ख़बर कोन्हे त जे असांजा ॿार सिंधी ॿोली ॼाणंदा हूंदा त उन्हनि खे ॿियूं भाषाऊं, मैथमेटिक्स, IT सिखण में सहूलियत थींदी। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि जेका आहे सा इहा आहे त असांजी जेका ॿोली आहे हिकु अजीब ॿोली आहे, तमामु विशाल आहे, एग्ज़ैक्ट आहे। ऐं असां वटि जेके मात्राऊं आहिनि, वॉवल्स आहिनि, एलिट्रेशन्स आहिनि, सिनोनिमस आहिनि, प्रोवर्ब्स आहिनि, से शायदि कंहिं ॿोलीअ में एतिरा न हूंदा जेके सिंधी ॿोलीअ में आहिनि। ऐं जीअं माइट घर में जे सिंधी ॻाल्हाईंदा ऐं इहे प्रोवर्ब्स पंहिंजा कोट कंदा त पोइ ॿारनि खे सिखण जो, पंहिंजी ॿोलीअ जो सहूलियत थींदी। ऐं पर इन में माइटनि खे कोशिशि करणी आहे। जे माइट कोशिशि न कंदा त ॿार जेको ॿियनि कम्यूनिटीज़ में सिखी था अचनि, ॿियनि ॿारनि खां सिखी था अचनि त उहो ई कंदा। हिते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, असां सिंधी असुल कोन था पंहिंजी ॿोली ॿाहिरियनि मुल्कनि में ॻाल्हायूं। हिकु छोकिरी मूंखे गॾी ऐं मूं इन खां पुछो त भाई छो तूं सिंधी पुठियां लिखियो पियो हुअसि, आई एम अ सिंधी। त मूं कोठे चयोमांसि छो भाई तूं किथे जी आहीं, कल्याण जी आहीं? न, चई नहीं मैम आई एम फ्रॉम मैनहट्टन। त मूं चयो तूं ही छो पुठियां स्लोगन विधो आहे? त चई मूं इहो स्लोगन इन करे विधो आहे छो जो असां हिकु हाणे पंहिंजो स्कूल कॉलेजिस कॉलेजिस में पंहिंजी कम्यूनिटी ठाही आहे, भई सिंधी कम्यूनिटी, छो जो ॿिया माण्हू असांखे वरजाइनि था, बंगाली, साउथ इंडियंस, जेके घणे अंदाज़ में हुते आहिनि, साउथ इंडियंस तमामु घणे अंदाज़ में असांखे चवनि, ऐं गुजरातीस, छो तव्हांखे पंहिंजी ॿोली कोन्हे छा, जिते पंहिंजी ॿोली नथा ॻाल्हायो, ख़ाली अंग्रेज़ी में पिया ॻाल्हायो। त हिननि खे थोरो तॾहिं छो त असीं पंहिंजो ॿोली जे ॿोली नथा पंहिंजी प्रिज़र्व कयूं त पंहिंजो कल्चर त ज़रूरु प्रिज़र्व कयूं। इन में इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स कुझु कोन्हे त भई असां अंग्रेज़ी, असां सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स कोन्हे त मां इंग्लिश में थी ॻाल्हायां, न, पाण ॿिए तरह। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे त असांजे हीअ ॿोली विञाईसीं, हेॾी विशाल ॿोली आहे सिंधी ॿोली, त असुल खाण आहे, खाण। ऐं संत महात्माऊं चवनि था जेका त असांजी ॿोली आहे असुल तमामु विशाल ॿोली आहे, खाण आहे, जेतिरो खोटींदा वेंदा ओतिरो तव्हांखे वधीक इन मां सोन चांदी मिलंदो। ऐं इहा ॻाल्हि माइटनि खे बि सम्झणु खपे
ॿार नथा सिखनि, मां सम्झां थी ॿारनि खे थोरो शर्म थो अचे पंहिंजी ॿोली सिखण में, ॻाल्हाइण में, पर जे असांजी ॿोली वई न त असांजी सुञाणप, असांजी आइडेंटिटी हली वेंदी। असीं ॿियनि कम्यूनिटीज़ सां गॾिजी वेंदासीं ऐं केरु चवंदो बि कोन भई सिंधी आहे। इहो गुजरात में ॾाढो घणो थी रहियो आहे, ख़ासि करे सौराष्ट्र में, बॉर्डर एरिया ते। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका मां चवणु चाहियां थी त कुझु साल अॻे हिकु रिसर्च थी हुई सिलिकॉन वैली में, ऐं उते ॾिठो वियो हो, कुझु साल अॻे जी ॻाल्हि आहे, अॼु जी ॻाल्हि कोन्हे, जेके टॉप मोस्ट 10% माण्हू हुआ से त या सिंधी हा या साउथ इंडियंस हा, ऐं उन्हनि मां मेजॉरिटी जेके हा से पंहिंजे मदर टंग में पढ़ियल हा। ऐं कंहिं साइंटिस्ट, न्यूरो साइंटिस्ट मूंखे चयो त जे सिंधी ॿोली सिखंदी, जंहिंखे पंहिंजी सिंधी ॿोली ईंदी हूंदी, it makes it easier for that person to learn the JavaScript of computer. और कुछ सालन जी ॻाल्हि आहे अॻे जी। त असांखे सम्झणु खपे जे असांखे IT में बि अॻियां वधिणो आहे त असांखे पंहिंजी ॿोली कमु ईंदी ऐं सिंधी, स्पेशली सिंधी असांजी ॿोली जेका आहे उहो हिन जो स्ट्रक्चर अहिड़ो आहे जो ॿी जेका ॻाल्हि आहे त असांजो जेको लिटरेचर आहे, जेको सूफ़ी लिटरेचर आहे, जेको असां वटि हींअर गुम थींदो थो वञे ॾींहों पोइ ॾींहों, अंग्रेजीअ में नथो ट्रांसलेट थी सघे, न को देवनागरीअ में थी थो सघे। छो जो देवनागरी तमामु लिमिटेड ॿोली आहे, केतिरा बि ताईं मात्रा हुजो, केतिरियूं बि ताईं हुनखे ज़रूरु ॾियो, ज़ेरू ज़बरू ॾियो, पर असीं उहो एक्सप्रेशन ई तव्हांखे कोन ईंदो। मां पंहिंजी इंग्लिश में थी ॻाल्हि कयां, मां कुझु थोरो घणो इंग्लिश में ट्रांसलेट कंदी पई आहियां कॾहिं कॾहिं, त मूंखे ईअं लॻंदो आहे त भई हिन में जेका सूंह आहे ओरिजिनल, उहा अंग्रेजी में अची कोन थी सघे। ॿ दफ़ा रिवाइज़ कर तॾहिं नथी अची सघे, टियों दफ़ो रिवाइज़ कर न, छाकाणि त असां इंग्लिश बि ॾाढी लिमिटेड लैंग्वेज आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं सिंधी स्क्रिप्ट, हाणे इन स्क्रिप्ट ते त हाणे असांजा पंहिंजा ई अॻवान जेके आहिनि से ॾाढा डिवाइडेड आहिनि, त मां कुझु चई नथी सघां, पर असांजी एॾी, मूं बि देवनागरीअ में किताब पढ़िया आहिनि, न आहिनि ज़ेरू, न आहिनि ज़बरू, न आहे कुझु, न को आहिनि इडियम्स, न को आहिनि प्रोवर्ब्स, पाण उल्टो पियो मतिलबु निकिरे ट्रांसलेशन मां। त मुंहिंजो अर्ज़ु आहे त अहिड़ी तरह रिकॉर्ड कयूं असीं इहे सभु, भले पोइ असीं डिजिटल फॉर्म में कयूं, कंहिं में बि कयूं, त असांखे पूरो इन जो न सिर्फ़ु असांखे अर्थ मिले, पर असांखे इन जो आई मीन फीलिंग मिले। वी शुड एंजॉय दैट लैंग्वेज। ऐं मूंखे बि ॾाढो दुख थींदो आहे त जेका लैंग्वेज मूं मां बि ॿियनि मीडिया में पढ़ी आहियां, पर जेका ॿोली जी सुकून, हिकिड़ो चइजे न दिलि खे सुकून थो मिले, उहो शायदि ॿियनि ॿोलियुनि मां नथो मिले। ऐं इन कुझु मां बि गुनहगार आहियां। मुंहिंजी धीअ उहा इंग्लिश मीडियम में पढ़ी, पर उनजी ॾाॾी उन सां हमेशह सिंधीअ में ॻाल्हाईंदी, मां बि हमेशह सिंधीअ में जेतिरो थी सघंदो ॻाल्हाईंदी हुअसि। त उनखे हाणे वेही डैलस में कज़िन्स वटि हुई, त उतां मूंखां फ़ोन करे यकदमि सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो। मुंहिंजो छो? चई हिननि जे फैमिलीअ में आहिनि न सभई उदयपुर, जोधपुर, राजस्थान जा आहिनि, सभई सिंधी या हिंदी था ॻाल्हाइनि। पर मुंहिंजो तूं त तमामु सुठी सिंधी थी ॻाल्हाई न, त चई सिंधी आहियां त सिंधी त ॻाल्हाइणु ईंदी न मूंखे। हाणे इंग्लिश मीडियम वारा ॿार जेके ॿुधनि था नंढे हूंदे खां सिंधी पंहिंजनि ग्रैंड पेरेंट्स खां, उहे बि सुठो सिखी वञनि था। हिते मां ज़िक्र कंदसि असांजे मोहन मंगनाणीअ जो। इनखे तमामु बहितरीन चइजे या हाई रैंकिंग चइजे, इंजीनियरिंग कॉलेज एंड एजुकेशनल इंस्टीट्यूशंस आहिनि कॉल्ड न्यू होराइज़न। बैंगलोर में तमामु वॾो सुठो कैंपस आहे, हद खां वधीक। ऐं माण्हू
असुल छा चइजे न चटाभेटी लॻंदी आहे भई मूंखे हिते एडमिशन मिले, पर जे सिंधी कोटा में केरु वञे थो त उन सां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे, ऐं जे सिंधी नथी अचेसि त चयो वठी अचु पंहिंजे माइटनि खे, तुंहिंजे पोइ उन्हनि खे जे नथी अचे त चए थो वञी तई 3 महीना सिखी छॾियो, मां तव्हांजी एडमिशन क़ाइमु रखां थो, तई सिखी अचो, ॿार खे सेखारे अचो, थोरो घणो घटि में घटि सेखारे अचोसि त पोइ मां हिनखे ॾींदुसि। मूं ॿुधो आहे त केसी कॉलेज वारनि बि के स्टेप्स खयां आहिनि, सिंधीअ में फाउंडेशन कोर्स कयो अथऊं, जेको किथे किथे कंपलसरी बि आहे कंहिं कंहिं यूनिट में। ऐं तंहिंखां सवाइ मां सम्झां थी प्रिंसिपल शहाणीअ बि हिकिड़ो क़दम उठायो त भई माइटनि खे घुरायां ऐं माइटनि खे सेखारियां सिंधी, त पोइ ॿारनि सां ॻाल्हाइनि। इहे मुंहिंजा वीचार आहिनि। ॾाढो सुठो। ऐं ॿियो कुझु पुछणु चाहियो त ॿियो जवाबु मां ॾियण लाइ मां तयारु आहियां। सुठो सुठो, ॾाढो सुठो लॻो, ॾाढो सुठो लॻो। मूं बि चयो त असीं जेका कोशिशि पिया कयूं सिंधी संगत जे तरफ़ां, त नंढा जेके ॿार आहिनि 3 साले खां 5 साले खां वठी 8 साले जा ॿार, असीं उन्हनि खे ऑनलाइन सिंधी पिया सेखारियूं, ऐं उन मां असांखे फ़ाइदो इहो ई थी सघे थो त हिन वक़्तु अञा ताईं स्कूल बराबरि खुलियल कान्हनि, ऐं चाहे खुली बि विया आहिनि तॾहिं बि ऑनलाइन जी जेका हिकिड़ी माण्हूअ खे आदत थोरी थी वई आहे त उहे ॿार बि उन में सिखी सघनि था। इन बारे में तव्हांजो छा रायो आहे त ॿारनि खे सिंधी ऑनलाइन सेखारणु खपे 5 साल खां वठी 8 साल? ऑनलाइन सेखारण खां पहिरीं मां सोचां थी उन्हनि खे ॻाल्हाइणु सेखारणु खपे, पोइ सिखंदा लैंग्वेज, न जे ॻाल्हाइणु सिखंदा त खां पोइ त हू लिखणु पढ़णु सिखंदा। ठीकु आहे, पर ॿारनि खे ॻाल्हाइणु कीअं सेखारिजे? ॿारनि खे थ्रू प्रोवर्ब्स, थ्रू कॉन्वर्सेशन, थ्रू कॉम्पिटिशन्स। मूं ॾिठो आहे त किन किन जे अहमदाबाद में मां वियसि त उते चऊं भई तई 5 अलाए घणनि मिंटनि में तमामु घणा ॿार पार्टिसिपेट कयो हिन कॉम्पिटिशन में, त जेको मैक्सिमम प्रोवर्ब्स चई सघंदो हिन टाइम में उनखे इनाम ॾिना वेंदा। वेरी गुड। तव्हां बिलीव कंदा केतिरा? हा, गेस कयो घणा? अंदाज़ो लॻायो। 100 ॿारनि पार्टिसिपेट कयो त मां 10-15 त टॉप में अची विया। अरे वाह। ऐं असांखे अहिड़ी डिफिकल्टी थी त हिननि खे, ऐं मूं बि घणेई प्रोवर्ब्स ॿुधा आहिनि पंहिंजे घर में माइटनि खां वॾनि खां पढ़िया बि आहिनि, पर जेके प्रोवर्ब्स हुननि ॿारनि अलाए किथां उन्हनि खे कंहिं सेखारियो हो मूंखे ख़बर न आहे, पर जेके बि उन्हनि ॿारनि चयो छा त मां त उहा ॾिसी ॿाहिरि थी वियसि कि हेॾो पार्टिसिपेशन आहे, ड्रामा में पार्टिसिपेशन ॿारनि जो अहिड़ो सुठो हो हुते। हाणे इहो NCPSL जे पारां फंक्शन हो हुते अहमदाबाद, पर एक्सेलेंट उहो मां विसारे नथी सघां। ऐं मां उहो ई चवंदी आहियां त अहिड़ियूं कॉम्पिटिशन्स तव्हीं बि रखो, पहिरीं त सिखंदा, ईअं त सिखंदा ॿार कीअं सिखंदा। असांजी तरफ़ां त वरी कॉम्पिटिशन नंढनि ॿारनि लाइ नर्सरी राइम कॉम्पिटिशन हलंदी आहे, जंहिंमें ॿारनि खे पंहिंजी हिकिड़ो बैत यादि करणो पवंदो आहे। उहो जॾहिं चवंदो आहे तॾहिं माइट हुनजो वीडियो शूट करे असांखे मोकिलींदा आहिनि, ऐं उहे सभु वीडियोज़ असां सिंधी संगत किड्स नाले यूट्यूब चैनल ठाहे करे उते विझी छॾिया आहिनि, जिते 5,000 खां मथे वीडियोज़ आहिनि सभिनी नंढनि ॿारनि जा। हा, मूंखे ख़बर आहे घणेई स्कूल्स में पार्टिसिपेट कंदा आहिनि, सिंधी स्कूल्स पुणे मां बि, असांजे पुणे मां बि कंदा आहिनि। पर हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि थी आहे, जेका ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे, त असांजा सिंधी ॿार ॾाढा घटि था एडमिशन वठनि असांजे सिंधी स्कूलनि में। मां तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां, मूंखे स्कूल जो नालो न ॾियणु खपे, पर असांखे हिकिड़ो स्कूल आहे, हिंदी मीडियम बि आहे ऐं इंग्लिश मीडियम बि आहे। अॼु उन स्कूल में घणा सिंधी ॿार आहिनि तव्हीं ॿुधायो? 3 ॿार अथव, ख़ाली 3 सिंधी ॿार आहिनि। टीचर्स आहिनि, थैंक गॉड, एटलीस्ट टीचर्स आहिनि, असांखे टीचर्स मिलनि था जेके सिंधी आहिनि ऐं सिंधी पाढ़नि था, पर कॉलेजिस में त उहा बि ॻाल्हि कोन्हे, हाई स्कूल्स में त उहा बि ॻाल्हि कोन्हे। त ॾाढी ॾुखियाई थी पई आहे इन असां इंस्टीट्यूशन्स खे। सिंधी कंहिंखे सेखारिजे? सही ॻाल्हि पोइ तंहिं हूंदे बि के असांजूं वीचारियूं मास्टराणियूं आहिनि ॾाढियूं सुठियूं आहिनि, जिन खे पंहिंजे ॿोलीअ लाइ ॾाढो प्यार आहे, से ट्रेन कनि थियूं हिकु ॿिनि ॿारनि खे
त भई ही फंक्शन आहे, तव्हांखे हिकिड़ो सिंधीअ में गीत ॻाइणो आहे या तूं कंपोज़ कर, ऐं हिकु स्कूल में नॉन सिंधी आहे उहो गीत कंपोज़ करे सिंधीअ में कंपोज़ करे ॻायो हो। रंग संग जो रंग त लॻंदो न टीचर जे चवंदी त। हा, त असां वटि बि के उन पर्टिकुलर स्कूल में ॿ टे टीचर्स अहिड़ियूं आहिनि जेके ईअं सेखारीनि वेठियूं ॿारनि खे। हा, पर इहा ॾुखियाई आहे ऐं इहो स्कूल्स बि केतिरो कोप अप करे केतिरो कंदा। तॾहिं बि कनि था, दे आर वेरी गुड एक्चुअली स्पीकिंग। असांखे जॾहिं स्कूल सफ़ा बंदि आहिनि तॾहिं असीं नर्सरी टाइम जा असांखे एंट्रीज़ आहिनि उहे ॾाढियूं घटि थियूं अचनि। इन जे लाइ हिन साल असां रखी कान्हे। असां चयोसीं जीअं ई हिननि जूं स्कूल्स चालू थींदा टीचर्स विल बी अवेलेबल, उहे सेखारींदियूं मोटिवेट कंदियूं, तॾहिं ई कुझु कमु थींदो। त असां इहा हाणे ॿी नेक्स्ट कॉम्पिटिशन हिन खां पोइ रखंदासीं। आयशा, मां तोखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, सॉरी, हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि तोखे ॿुधायां। उहा आहे त हीअ जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे मदर टंग जी, या असांजी जेका पॉलिसी आहे सिंधी स्कूल्स जी, सिंधी मैनेजमेंट्स जी, त अॼुकल्ह ॿार छाजे करे मां चवां कोन थी, पर उहे वञनि था CBS में पढ़णु या वेंदा सॉर्ट ऑफ छा चइबो आहे फॉरेन डिग्रीज़ जूं आहिनि, जीअं महेंद्र कॉलेज, वर्ल्ड कॉलेजिस में पिया वञनि ॿार, ॿियनि हंधि बि वर्ल्ड कॉलेज में पिया था वञनि, बॉम्बे में ॿ टे खुलिया आहिनि वर्ल्ड कॉलेज जा। त पोइ उहे असांजे सिंधी ॿोलीअ खां चङो परे थी विया आहिनि। बिल्कुलु, यू आर राइट। जेतोणीकि उहे हिंदी ॼाणनि था, हिंदी में छाकाणि घर में हिंदी थी वापरी वञे, या गुजराती ॼाणनि था छाकाणि कंहिंजे घर में गुजराती आहे इंटरकास्ट मैरिज जे करे, ऐं उहे सभु असांजा शास्त्र बि ॼाणनि था, असांजा सभु मंत्र जाप ॼाणनि था, असांजो हिंदू कल्चर ॼाणनि था, सिंधी कल्चर घटि ॼाणनि था। पर जेके इन्हनि कॉलेजिस में हाई फाई कॉलेजिस में वेंदा उहे छा कंदा, केतिरियूं असीं करे केतिरियूं बि स्कॉलरशिप्स ॾियूं, पर जेके वेल टू डू पेरेंट्स आहिनि उहे नथा अचणु ॾियनि पंहिंजे ॿारनि खे। बराबरि आहे, तव्हांजी ॻाल्हि बराबरि आहे। ऐं मुंहिंजे हिसाब सां असांखे कोशिशि सभिनी खे जारी रखणी आहे, जीअं असीं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखण जे बारे में वरी वरी ॿुधायूं ऐं उन्हनि खे अहसासु करायूं त तव्हांखे हीउ कमु ज़रूरु करिणो ई आहे। त हा, बसि हाणे तव्हांजी हर सुहिणा वीचार ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी, ऐं हिन खां पोइ वरी गॾजंदासीं, वरी ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जय झूलेलाल। शुक्र, जय झूलेलाल, जय झूलेलाल, शुक्र। Thank you.